छा हालचाल सभिनि जो। अॼु चालीहे साहिब जो 24हों ॾींहुं आहे। छा तव्हांखे बि झूलेलाल साईं जी अमर कथा खपे? सुबुह जो तैयार थी पोइ ऑफिस पहुची नाश्तो करे चांहि जी चुस्की हणी हिकिड़ी मीटिंग अटेंड करे पोइ हिकु शूट ते वियास। इन खां पोइ त तव्हांखे ख़बर आहे झूलण जे मंदर लाइ निकितास। हर हिक खे आधार आ तुंहिंजो, हर हिक खे आधार आ तुंहिंजो, तूं ई आ रखपाल। महर सभिनी ते वसाई, महर सभिनी ते वसाई, तूं ई आ प्रतिपाल। ओम जालाल, ओम जालाल, मुंहिंजा जोतिन वारा झूलेलाल, मुंहिंजा पल्ले वारा झूलेलाल। अगर तव्हांखे बि झूलेलाल साईं जी अमर कथा पंहिंजे लाइ खपे त तव्हां पूज्य चालीहा साहिब मंदिर उल्हासनगर 5 जे ऑफिस मां वठी सघो था, जंहिंजी भेट आहे 201 रुपयो। ऐं अगर तव्हां उल्हासनगर खां परे रहंदा आहियो त तव्हां सिंधी बाज़ार वेबसाइट तां घुराए सघो था, जंहिंमें तव्हांखे कुरियर चार्जिस तव्हांजे पिन कोड जे हिसाब सां अलॻि सां भरणा पवंदा। लाल साईं जे जोत जा दर्शन करे अखो पाए लाल साईं खां आसीस वठी लाल साईं जो प्रसाद खाधो। तव्हां सभिनी खे निमाणी वेंदी जेॾी महिल बि लाल साईं जे मंदिर में अचो पंहिंजो मथो ढके अचो ऐं कमेंट में जय झूलेलाल पक लिखिजो। सिंधियुनि जा देव झूलेलाल।